अब्बास अलीअ जॾहिं ॾिठी मग़मूम सकीना अब्बास अलीअ जॾहिं ॾिठी मग़मूम सकीना बेहोश थी हंज माउजे मैसूम सकीना उन्य से थी उन्यायल मर मज़लूम सकीना पार थिया पाणीअ खां थी मरूम सकीना उन्य अहिड़ी त मैसूम जो हियो हाल बनायो खिज़ान तू गुल नसरीन ते आयो फेरा ए अखियूं पई हुई हंज मौज नीगरे लब खुश्क तर चश्म तप गरम तन दर अश्क रवां चश्म चश्मन खां थे हर हर बुझगर खाली दिल दर्द से हुई पूरे बेहोश थी खामोश थी मदहोश थी सुदकी दम दम से थे आयो ऐं लबन हुई लगी हुडकी माउ उनखे ॾिसी चो थे नादान सकीना जी अॼु आहीं तूं महिमान सकीना की खोले अखियूं मौत जी कुर्बान सकीना करे चाचो तुझो अरमान सकीना जे आई उनी ऐ अमता दे तोखे पाणी आयल से की गालाए अम्मा मुझी यानी उनखे त अम्मा जेतिरो रोई थे पुकारियो ना की चवे ना की दिनू ना कहीं ते शारो अब्बास जे उल्फत बिजगर जोश जो मारियो चई ऐ अम्मा ही आयो सन
दे चाचो पियारो छा हाल थियो तुंहिंजो अम्मा चओ मूंखे सरासरे पाणी तोखे प्यारी दो अब्बासा किए कौसर खोले अखियूं पोइ चाई ते चाचे खे त हिन परे ऐं चाचा पिया राम जो उन हाल कयो अबेतरे पर गुज़रिया जो पाणी न थियो हाज़ुर उन खां थो मुंहिंजो साहु त निकिरे मुंहिंजा सरवर आसान थे मुश्किल कुशा मुंहिंजो ही मुश्किल जे पाणी न मिलंदो त जीअण मुंहिंजो थियो मुश्किल तूं चाचा आई जयफर तैयार जो सानी अल्लाह मुझो लाही दो ही तशना दहानी तोखे न रवानू करया बरे बरवानी निगहबान थिया सब दुश्मन जानी मूंखे यकीन थियो नदियनि नीरो ही तोखे जे बदलूं ही हणन तीर भी तोखे पाणीअ लाइ मुंहिंजे बाबे जो लश्कर सब मारियो कास में नौशाह बिरादर भी तमारो ज़ैनब जो ही हिक पुट दिल भर भी तमारो जे सबब जे को वियो सो सब मारियो पाणी न मिलियो उनखे त सिर पंहिंजा पैदा कने जे तूं बि वञी तुंहिंजो त सिर तन खां जुदा कने हाणे हिकिड़ी थी तदबीर जे मुंहिंजी मनीअ केसर हथ मुंहिंजो
वठी हथ में तू हल ऐ मुंहिंजा महतारे शायद जो करन मुंह ते ॾिसी रहम सितम घर खुशकू आऊं चवाहे न परे ऐ ज़ालिम मूसा किए कौसर जित पोती फातिमा पोती मुँह पैगंबर जीती पोती आऊं हिकिड़ी उञायल नथी सब घर थो न्यायल जो फर्जंद पैगंबर थियो न्यायल आबिद जो बीमार बिरादर थियो न्यायल पींघे में मुंहिंजो अदो असे घर थो न्यायल सभिनी जी मुराबत से अगर मुंह मिले पानी आऊं भी पिया सब कुड़े मुपिए भी भले पानी जैसी न करन राम सरासर हुस तमेगा आऊं माथ करे मोतिया चाखी में मिला चा के सब नहीं चवारोई आऊं दिल अफेगा आऊं पाण वेई ता भी न पानी मिलो दिन ना उम्मीद थी पानी अखों वेई छाती मुफत जी किस्मत है सकीना जीवन रे में थी लुट जी पर चाचे तबायती खे वठी थे कई जारी चवण थियो रोई करे मां मुझी प्यारी कुर्बान थे चाचो तुझो सदके सब वारी अम्मा तुझे रुअण दिल मुझी गारी पानी थियो रसायण तुझे अब्बास ते लाज़िम फिदा करण तुझ
तुझे प्यास ते लाज़िम आए मुंहिंजी अम्मा प्यारी तू मश्क खणी दे सकीना दुनिया बासलिया खे कोई आयो सिरा दिया जे उते ज़ैनब बाजे किया आई अब्बा आबिदा बेसर गम ते सता जे वठण वास्ते आयो ही सारा जे तरफ आए जो चाचो तुझो तैयार सत जो सुखुन सुन दे पे हो आबिद बीमार आहिस्ता चयो ज़ौफ़ से उन साहिब आज़ाद हिन मरज़ से बर कबर जे आऊं आया दिल अफ़गान तूं भी त छॾे मूंखे हली थो मुंहिंजा गम सो मूं तोखे अॼु मालिक तक धीर खे परनियो ऐं मूंखे बि तक़दीरत ज़ंजीर खे परनियो अब्बास खे जॾहिं आबिद चो रोई बसद गम सब बीबियूं रुअण थियूं अची उन वक़्त थियो मातम पोइ ज़ोजाए अब्बास जो ही हाल थियो बरहम रिवायात में मिले तो ही मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम को ये ज़ईफ़ न हो वॾो बहादुर हो शुजा हो बनी हाशिम में वॾो क़ामत कद जो ऐं तारीख़ में मिले थो अल्लामा अली नकन नकवी पंहिंजे किताब में जुमला लिखिया आहिनि त मौला ज़ैनुल आबिदीन ऐं मौला हुसैन मदीने में हलंदा त महसूसु न थींदो त ही पीउ पुट ॿई हिक जेॾा लॻंदा ॿई हिक जेॾा ऐं जेॾी महिल आख़िरी हुसैन मौला जॾहिं मदीनो छॾियो पियो त सभिनी खे पाण सां साण कई मौला ज़ैनुल आबिदीन खे बि चई त बचड़ा अॼु ही आख़िरी भेरो सभु गॾिजी मदीने इन जेको आहे सो बनी हाशिम जे महले में हलूं तारीख़ में मिले थो जेॾी महिल ही जुलूस बनी हाशिम जो निकितो त मौला हुसैन अलैहिस्सलाम मनादी ॾिनी त मदीने वारो अचो ही आख़िरी भेरो बनी हाशिम जो जुलूस ॾिसो अॼु खां पोइ ही चेहरा तव्हांखे कठे नज़र न ईंदा ॿई गॾो गॾु हलंदा तारीख़ में हिननि ॿिन्ही जी अजीब जेका आहे सा गुरबत आहे लिखनि था त हिकिड़े खे करबला में हुसैन खे अकबर जे बंशीअ पीर सन करे छॾियो
त शाम में अब्बास खे ज़ैनब जे चादर पीरसन करे छॾियो सैयद सज्जाद खे। केॾो जिगर आहे मौला जो माउनि भेनरुनि सां गॾु हलंदो हले पियो। जो मोहम्मद हनफिया खे जेॾी महिल मदीने में रसियो त रुॻी अहवाल ॿुधायईं त चाचा मूंसां शाम में कूफे में ही हालात गुज़रिया। मोहम्मद हनफिया गश खाई किरी पियो। चई चाचा तोखां ॿुधी बर्दाश्त नथो थिए। मूंखां पुछंदो आऊं कीअं आयो, मूं मंज़र बर्दाश्त कयो। कीअं मुंहिंजे अॻियां मुंहिंजे भेण खे तमाचा लॻा। बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जे बारे में मिले थो त मलाउन जो जेॾी महिल दिलि चवंदी ओॾी महिल सैयदा ते तशद्दुद कंदो। जो शाम ताईं बीबीअ जे रुख़सारनि जो रंग ई तब्दील थी वियो। मौला साहिब ज़मा जो सलाम आहे, चए थो मुंहिंजो सलाम आहे उन मासूमा जे गलनि ते जिन जो रंग करबला खां शाम ताईं मुसलसल तब्दील थींदो रहियो। एतिरा त सैयदा खे तमाचा लॻा जो तारीख़ में मिले थो त इहो जेको आहे सो हिसाब लॻाइण ॾुखियो थी वियो त करबला में हुसैन खे ज़ख़्म ज़्यादा लॻा या राह में सकीना खे तमाचा। छा हुसैन जी लाडली न्याणी आहे, हुसैन जे सीने जो सुकून। अजीब तारीख़ मिले थी हिन बीबीअ जे बारे में त जेॾी महिल हुसैन सभिनी बीबियुनि खां रुख़सत वठी ख़याम खां ॿाहिरि जो निकितो, घोड़े ते सुवार थियो। घोड़े खे अड़ी ऐं ही तव्हांजी तारीख़ ॿुधल आहे ऐं मुख़्तसिर कंदो हलां त जेॾी महिल घोड़े खे चई त ज़ुलजना हल, ज़ुलजना न हलियो, इशारे सां ॿुधाई मौला मुंहिंजे क़दमनि में ॾिस। जंहिंजो ॾिसे त सैयदा सकीना मौला जे घोड़े जे क़दमनि में पई आहे ऐं हुनखे चई रही आहे त ज़ुलजना सुबुह खां जेको वञे पियो वापसि न पियो अचे, मुंहिंजे बाबे खे न वठी वञ। मौला उन वक़्तु ई चए लथो हेठि मिली। चई बाबा आख़िरी भेरो वरी मूंसां मिलियो वञ। चई बचड़ा हाणे त थोरी देरि थी आहे तोसां खीमे में मिलियो आहियां। चई बाबा ईअं न मिलियो ऐं जीअं मूंसां मिलण जो हक़ आहे। बाबा आउं बानी शरीयत जी धीउ आहियां, मूंखे ख़बर आहे त क़याम में केतिरा यतीम ॿार आहिनि। तूं मूंसां मिली चाचे मुस्लिम जे न्याणियुनि खे जो कहिड़ो अजीब हाल थिए। उन्हनि जे दिलि ते छा गुज़रे बाबा, हिन करे आउं तोसां सही मिली न सघी आहियां। बाबा हींअर मूंसां आख़िरी भेरो मिलियो वञ। मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे न्याणीअ सां मिलियो, उन सां राज़ो न्याज़ जूं ॻाल्हियूं कई। मौला खे चई त बाबा छा तव्हां बि जेको आहे सो मरण लाइ पिया वञो? त मौला हुसैन चएसि हा बचड़ा, जंहिंजा न अकबर जहिड़ा पुट कुसी वञनि। ओ पीउ ज़िंदा रही छा कंदो? चई बाबा आउं ॾिसां पई साम्हूं दरिंदा बीठा आहिनि, मुंहिंजो चाचो अब्बास वियो टोड़ंदड़ घोड़े तां केरायूं, मुंहिंजे भाउ अकबर खे बंसी लॻियो, पुफी ज़ैनब जा उनो मोहम्मद विया वापसि न आया। बाबा तूं वञी त भले वञ, अलाह जी राह में पियो वञी, पर बाबा हिकिड़ो कमु कर, मूंखे मदीने मोकिल। मौला हुसैन जो जीअं जुमिला ॿुधा अजीब मौला जी कैफ़ियत। चई सकीना ॿिया मदीने जूं ॻाल्हियूं कनि त भली कनि, बचड़ा तूं मदीने जूं ॻाल्हियूं न कर। मौला हुसैन बीबीअ खां मोकिलाए, रिवायतुनि में आहे त सुवार थी मैदाने करबला ॾांहुं रवानो थियो। मूं अॻी मजलिस में अर्ज़ु कयो त तारीख़ में मिले थो त इमाम ख़याम खां निकितो त 7 मंज़िलूं अहिड़ियूं आहिनि जिते हुसैन घोड़े तां सुवार थियो ऐं घोड़े तां लथो आहे। ज़ख़्मनि में निढाल सॼो ॾींहुं साहबा जा, दोस्तनि जा, बचड़नि जा लाशा खया अथसि। आख़िरी भेरो हुसैन कीअं घोड़े ते सुवार थो थिए, लहे थो। अजीब जेको आहे सो कैफ़ियतूं किताबनि में मिलनि थियूं। सलवात बर मोहम्मद व आल मोहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आलि
गुफ़्तगू आहे बीबीअ जी मौला ज़ैन मौला अब्बास जेको सक्का आहे अहल बैत जो बच्चन जो छा तारीख़ में मिले थो अलाए केतिरा ॿार हा बनु हाशिम जा उन्हनि सां गॾु जेके ॿिया साहब आहे उन्हनि जूं मस्तूरात उन्हनि जा ॿार अहिड़ी त आख़िर हालत थी वई ॿारनि जी प्यास जे शिदत खां जो तारीख़ में मिले थो हिकिड़ो ख़ैमो हो जंहिंमें रुॻी मश्कूं रखियल हुयूं ॿारनि खां जॾहिं बर्दाश्त प्यास न थी त जेके ॿार पुट ॿार हुआ उहे ख़याम में विया मश्कुनि वारे में उहे छा कनि जो मश्कूं जेके हुयूं उहे लाहियो पंहिंजे जिस्म तां ख़मीसूं मथो करियो कपिड़ा मथे करियो पंहिंजे पासनि ते पेट ते लॻाइनि केॾी महिल मुंहं ते लॻाइनि ताकी हुनजी थधाण जी तस्की न थिए ऐं कुझु प्यास जो ग़लबो घटिजी पवे तारीख़ में अजीब जेको आहे सो ई ज़ुल्म आहे साकीअ कौसर जो पुटु आहे पर ख़याम खां शहज़ादो असगर खणी महिल उन्हनि खां पाणी पियो घुरे त पाणी न पिया ॾीनि हुन जे बदिरे तीर पिया हलाइनि उन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थींदो सलवात बर मोहम्मद व आल मोहम्मद पोए ज़ो जाए अब्बास जो ही हाल थियो बरहम रोई थे चयई अॼु थो त लुट जे मुंहिंजो हमदम आए बीबियूं सारा वारा जे अलमदार खे जल जो मरण हलियो मुंहिंजे त गम खार खे जल जो अफ़सोस जो मुंहिंजो थो वञे वारिस वाली अॼु मुंहिंजे नसीबनि त न पाणी मिलियो हाली अॼु मुंहिंजे त क़िस्मत में लिखियो बात ज़वाली घर वारो मरण मुंहिंजो वियो घर थियो ख़ाली ताराज थियो अॼु अफ़सर इक़बालो बेसर जो घर जो हुआ रूंदी रही रेड़ा देता अब्बास से धारियो ओए शाह जे ख़िज़मत अची अब्बास पुकारियो फातिमा जो लाल मोहम्मद जो प्यारो हाणे सिरातूं फिदा तुंहिंजे ते फिदवी ॾुखारो साता मूंखे हिन दम सुए मैदान करियो
छड़ियो शाचो रोई अल्लाह निगहबान थियो तुंहिंजो थो वञी ऐं तुंहिंजे पुठीअ मौत थियो मुंहिंजो जे तूं मुए ता मुंहिंजे बि अकबर जो मरण थियो तो बैद अली अकबर सिर मुंहिंजो बि वठिबो जॾहिं वढबी त मूं सैयद अबरार जी गर्दन पोइ तो कुअं आबिद बीमार जी गर्दन हीअं चई विधो बाकुर में तवा बास के सरवर दिल खे झलरूं अण लॻो बालत मुज़तर सत वठी बासु हलियो ऋण बेबे केसरे पोइ शाहू कमर खे वठी वेही रहियो बेपरे चाईं जो हलियो मरण ते बासोलिया अॼु मुंहिंजी कमर बि भगी ऐं जान जलिया आबास वञी उत चो मर नहे सके न परे अब्बास लश्कर हुसैनीअ जो अलम बरदार हो मौला हुसैन खां जेॾी महिल जो इजाज़त तलब करण अचे त मौला चएसि त अब्बास आऊं तूं मुंहिंजे लश्कर जो सिपह सालार आहीं ऐं कीअं तोखे मैदान जी रज़ा ॾियां अब्बास सोचियो थी त तोखां पोइ लश्कर जो हाल कहिड़ो थींदो अब्बास माठ करे वियो रहे तारीख़ में मिले थो त अचानक लाशा अचणु शुरू थिया हबीब इब्न मज़ाहिर जो लाशो आयो ज़ुहैर इब्न कैन जो लाशो आयो सईद जो लाशो आयो लाशा अचणु शुरू थिया एतिरे में तारीख़ में मिले थो जीअं न औनो मोहम्मद जा लाशा आया गाज़ीअ जे साइण जे बचनि जा लाशा हुआ जीअं जो ओनो मोहम्मद जा लाशा आया अब्बास खे अहिड़ो जलाल आयो मौला ॾे चई मौला हाणे मूंखे मैदान जी रज़ा ॾे चई अब्बास तूं मुंहिंजे लश्कर जो अलम बरदार निहारे चई मौला लश्कर बचो कहिड़ो आहे चई मौला ॿुढड़नि साहिबनि जा लाशा आया मूं तव्हांखे न चयो मौला हाणे त उन्हनि जा लाशा पिया अचनि जेके मूं पंहिंजे हथनि सां पालिया मौला हाणे त मूंखे मैदान जी रज़ा ॾे तारीख़ में मिले थो मौला खे इजाज़त मिली मौला जीअं जो निकितो हिकु मलऊन आहे जॾहिं मुख़्तार इंतकाम इमाम हुसैन जी मुहिम हलाई त हू मलऊन मुख़्तियार ॾे गिरफ़्तार थी आयो मुख़्तार उनखे चयो त मूं ॿुधो आहे त तूं करबला जे मैदान में छूट खां वठी आख़िर ताईं हुए पर तोखे किथे रुअण न आयो छा इहा ॻाल्हि सही आहे
चई त हा मुख्तार आऊं संदिल इंसान आहियां, सफ़ा सच। करबला में मूंखे किथे बि रुअण न आयो, पर हिकु जॻह मूंखे रुआड़े विधो। मुख्तार पुछण शुरू कयसि त फलां जॻह ते रुने? चई त न। चई फलां जॻह ते रुने? चई त न न मुख्तार। चई आख़िर कहिड़ी जाइ ते तोखे रुअण आयो, तोखां बर्दाश्त न थी सघियो? चई मुख्तार जिन मूं ॾिठो त अब्बास ख़याम खां इजाज़त वठी निकितो, हुसैन उन जे पोयां। अब्बास अञा चंद कदम हले, हुसैन डोड़ियो उन जे कमर में भाकुर विझो। रोयो हुसैन चयो मुंहिंजा कमर जी ताक़त हो, मुंहिंजा अब्बास मूंखे छॾे न वञ। चई मूं ॾिठो अञा अब्बास चंद कदम हले, वरियो हुसैन डोड़ियो वञो भाकुर पाएसि। मूंखां ॿिन्ही जी मोहबत बर्दाश्त न थी सघी ऐं मूंखे मुख्तार रुअण अची वियो। अजीब ई रुख़सत हुई गाज़ी अब्बास जी। ऐं हुसैन बि जेॾी महिल आख़िरी वक़्त में ख़याम खां निकितो, पंहिंजे धीउ खां मोकिलाए मैदान करबला में आयो, अची पहिरीं पहिरीं शुहदा जे लाशनि ते बीठो, जेके सहाबा हुआ, असहाब हुआ। उन्हनि खे चई त आउं तव्हांखे सॾु कंदोसि त तव्हीं मुंहिंजे सॾ ते ईंदा। अॼु हुसैन तव्हांखे पुकारे पियो, तव्हीं जवाब ई कोन पिया ॾियो। मूं तव्हांजी जंग ॾिठी, तव्हीं मुंहिंजी जंग न ॾिसंदा। अचो उथो मुंहिंजी जंग ॾिसो। उन खां पोइ गाज़ीअ जे लाशे ते आयो, गाज़ीअ खे बि चई गाज़ी मूं 34 सालनि जे जवान जी जंग ॾिठी, गाज़ी उथी 57 सालनि जे पीर सन जी जंग ॾिसी। सलवात बर मोहम्मद व आले मोहम्मद। हीअं चई विधो भाकुर में तवा अब्बास खे सरवर, दिल खे झले रूअण लॻो हालत मुज़तर। रुख़सत वठी अब्बास हलियो, ऋण जे भैया केसरे। शाहू कमर खे वठी वेही रहियो बेपरे। चाईं जो हलियो मरण ते अब्बास अलिया। अॼु मुंहिंजी कमर भी भागी ऐं जान जलिया। हुआ प्यारी सकीना जाती शबीर जी जाई। या पानी उञायल जीता जा भर लब आई। या मश्क इन वास्ते पानी यल सभाई। पानीअ सां भरे ॾियो ऐं करियो मुंह से भलाई। लब रेज़ जे हीअ मश्क कंदो मुंहिंजी तहना। थे साकीअ कौसर ते जो वॾो एहसास।
फिन चयो जो पाणी खे नदियों भी इन वक्त इन मशक़त सब तीरणों भी पाणीअ जे एवज़ मशक़ खे हुआ से भरियों भी जे तोड़े न मारियूं तोखे न सब्र करियूं भी जंहिं वक्त तोखे क़तल जे मैदान दान में मारूं पोइ ॼाण त शबीर खे हिक आन में मारूं अब्बास सुणी हमिलो कयो हथ कर सब दरहम बरहम थी रहियो लश्कर बेपी दरिया ते खणी मशकवियो बाज़ुए उते उमर ने सैद जे कई फौज से तकेरी मशक खणी आहे वियो दरिया जे किनारे ऐं भी वञो अब्बास खे दो वठो मारे पाणीअ से भरी शेर जॾहिं मश्क शहानी ऐं बुक भरियो पाणीअ जो त उन जे परेशानी जॾहिं पीअण लॻो हैदर करार जो जानी याद आई सकीना जी उते दशे न दहानी आरई बुक पाणीअ जो नियई दस्त बसीना अब्बास न पियो पाणी जो उन में थी सकीना दरिया खां त निकिरी खणी हथ घुरण दुआरो इन मश्क जो हाफ़िज़ थियो ख़ुदा बद भी मोहे जो मश्क सकीना खे पुॼाया या वञी वींदो पाणीअ जे रसायण जो क्यों उन से तवे दो
चाई त चो गिरद जो कूफे ने अची वेरो हर तरफ खूं तलवारूं हणण लश्कर सब थियो हिकु बाज़ू कलम थी रहियो अब्बास अलीअ जो कुले ते रखी उन दम वींदो चई मूंखे त बाज़ूअ जे वधाइण जो लमो सकीना जे मूंखे प्यास जो गम उन दम अची ज़ालिम हई बिया बाह में तलवार ॿियो बाज़ू पे उन शेर दार जो थियो कोई मश्क विधई वात में पंहिंजे उन आख़िर त हणण तीर थिया चो तरफ सत में गा थे अगर सारो बदन पंहिंजो वधाया परमश्क सकीना जीत कहे कर पुजाया किस अॻियों तक धीरज ताकीअ चले उन मश्क ते अहिड़ो अची उन दम लॻो हिकु जो पाणी वही वियो सब अब्बास जो दिल चाई जो मूला चारू थियो जा ख्वाहिश तक मश्क जे किस्मत में भी हिन तरह ॼण हो किस्मत में उञायन जे त पाणी न पियण हो तम त अलमदार जो गम नज़र में घश थियो उन गश में त भाव पंहिंजे हुसैन खे त सॾु कयो साईं ख़बर वठ मुंहिंजी वींदो ॿई बाज़ू
शुक्र तो मुंहिंजो धारा थी हुसैन इब्न अली मुंहिंजी मदद करे आज बहर नबी बहर वली मुंहिंजी मदद करे हुसैना मुझा दिलदार हुसैना दिलदार हुसैना मुझा आधार हुसैना करे आब हुसैना मुझा गम ख्वार हुसैना मुश्ताक आया मुँह पंहिंजो ॾेखार हुसैना हिन वक्त अची पंहिंजो तूं ॾेखार त दीदार जो तुंहिंजो ॾिसी मूं तेरा रूह बेयके भाउ जो ॿुधी आवाज़ अची भाव बीठो ता छा ॾिसे अब्बास सजो लाशो बेते तड़पियो तीरन से छिनी मश्क पाणी बे वही वियो मश्क जो तस मुंह न दर्दन खो वञला तो पई बाज़ू कुलन खां वॼाए दस्त कलम जो तोड़े दस्तू कलम थियो न जुदा उन कलम थियो कोई वेही से रांदिया जे तरफ थे चयो सरवर आए कुश्त शमशीर जफा मुंहिंजा बिरादर जो हकुम जो बर हक हो बहक तुंहिंजे तबर सिर सो अज तवदा क्यों ही अदा सबे अवला करे अब्बास अली मुंहिंजी कमर टोड़े हले तो हे कलो घमिसान में अज छोड़े हले तो कोई खोले अखियूं मुंह ॾिठो न शाह जो शाह
राजी थे आका लेकिन ही मुझो आरज़ू थियो तो से मुंहिंजा मौला में न लाशो खणी मुंहिंजो निज रसोला की गम त थे जो मुंहिंजो हरम खाक बसर थे पर मुझे कुसण जी न सकी ना के खबर थे चवंदे त अब्बास बि को सरदेस धारियो सरावर जो जिगर वियो जली भाउ खे ॾिसी मारियो जंहिं दर्द से रोए थो मोहम्मद जो पियारो आलिम खे न थियो ताबु जो चई ही बया सारो अब्बास अली बैद थी अकबर जी शहादत दर पेश थी असगर जी सरवर जी शहादत Hussein, Ya Hussein.